बिना खर्चे जी जन्नत मिलण बड़ी कल कपी लगी। ज़ोहर नमाज के बाद में बरी साईं हुकुम फरमाए तो मुंहिंजी सवारी खे संजायो तैयार कयो थी सके तो कहिड़ा पोड़ा माज़ूर जेके न अची सघिया आहिनि त मां गौसलार में सॼे शहर में घुमंदुमि पंहिंजे दरवाज़नि ते निकिरी बीह अॼु मुंहिंजी ज़ियारत कर। जॾहिं इहो मंज़र थियो हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको उहो पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेई बीह रहियो। उन खां पाण साईं जन फरमायो त ऐं शख़्स ईअं तो छो कयो अचे क़िबला तूं गौसल आलमीन आहे तुंहिंजो फरमान सचो आहे बर हक़ आहे लेकिन रे मुंहिंजी अर्ज़ु गुज़रे त मां ॿिए पीर जो मुरीदो आहियां। तव्हां फरमायो त जेको मूंखे ॾिसंदो ख़लीफ़ा उहो जन्नती आहे तव्हांजो मां दीदार करे जन्नती थी वञा थी सघे थो मुंहिंजो मुर्शिद कंहिं सावा जे करे उन मंज़िल ते न पहुचे इन करे त पाण गौसल आलमीन ख़ुशि थिया ऐं फरमायूं त अहिड़ा सादिक मुरीद हुजनि। अॼुकल्ह ॾिसो था वधीक न चइजे सम्झी वञूं त मिठा हिकु पीउ न मटिबो आहे ॿियो मुर्शिद न मटिबो आहे पीर न मटिबो आहे मटी दो पाण ॼाण हुनखे फ़ाइदो न मिलंदो वधीक हुनजी मर्ज़ी इन करे असांखे नाज़ आहे कंहिं ते गौसल आलमीन ऐं दुनिया टरू मुला टरू नुक्तचीनी कंदा आहिनि असांजे मुर्शिद राबर ते पर टरू मुला ॿुधी छॾनि तारीख़ आहे कंहिं बि पीर लाइ रोज़ो रसूलुल्लाह न खुलियो आहे खानो का बि न खुलियो अगरि जो खुलियो आहे त गौसल आलमीन जे शाह मुर्शिद सोन शाह महमूद हुसैन जे लाइ खुलियो आहे हिकु दफ़ो न लेकिन ॿ दफ़ा दुनिया जी नज़र जो ॾिसणु ॿियो आहे अल्लाह जो ॾिसणु ॿियो आहे। दरगाह जा कुबा जामी इंडियन फक़िर जी वॾी गादी आहे मियां मोहम्मद बख्श जंहिंखे हाणे ज़रे घटि 2 साल थियण वारा आहिनि 2001 में साईं जो दौरो मियां आशिक़ इंदड़ ज़िंदा हो ड्राइवरी पियो करे जॾहिं कुबा जामी ते लथा मियां साहब दिलि में कयो त असांखे माण्हू त मयार ॾींदा त तव्हांजे मुर्शिद खे सुवारी न आहे। जॾहिं मियां साहब साईं मिलणु अचे पियो मियां साहब निबिड़ो त साईं फरमायसि मियां साहब पेले में को ॾेख त मूंखे ॾाढी हया कए न साईं जन इहा त फरमाए चए मियां साहब में को ॾेख इहो छा आहे दिलि जो राज़ अलाह वारा ॼाणींदा। उन खां बाद में मियां साहब इहो मंज़र ॾिठो जेतिरे तक जीअर हो अॼु बि तव्हांखे इश्तिहार जो दुनिया ॿुधाए थी गौसल आलमीन कॉन्फ्रेंस सालियानी कंदो हो जंहिंमें ख़ासि किताब शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर में सिकंदरी जो हूंदो तो मिठा दुनिया तव्हांखे भुलाए थी हीअं हीअं चओ कुझु बि न आहे भॼ परे असां गौसल आलमीन जा मुरीद आहियूं।